नकहरी आम ॻाल्हि आहे जेका ज़िंदगीअ जे कंहिं न कंहिं मोड़ ते हर 7 मां हिक शख़्स खे मुतासिर कंदी आहे। हीअ आम तौर ते नाज़ुक रत जी नालियुनि जे फाटण सबबु थींदी आहे, या त साम्हूं या नक जे पोएं हिसे ते हूंदी आहे। नकहरी जा खोड़ सबब हूंदा आहिनि। नक मां रत वहण जी सही सबब जो पतो लॻाइणु हमेशह मुमकिन नाहे हूंदो। नक में रत जी नालियुनि जो हिकु वॾो नेटवर्क हूंदो आहे। इहे रॻूं नाज़ुक हूंदियूं आहिनि ऐं नकहरी वॾनि तोड़े नंढनि खे अची सघे थी। नक मां रत वहण जा 2 क़िस्म थी सघनि था। इन में नक जे साम्हूं रत जी नालियुनि मां रत वहंदो आहे। नकहरी अचणु आम तौर ते नक जे पोएं हिसे में हिक रग मां थींदो आहे, जंहिंसां नक जे पोएं हिसे मां रत वहंदो आहे ऐं अहिड़े क़िस्म जो रत वहणु ख़तरनाक हूंदो आहे। ओचितो नक मां रत वहणु ख़ौफ़नाक लॻंदो आहे। नक मां रत वहण जो सभ खां आम सबबु सदमो आहे, जंहिंखे हिकु धचको लॻे या कॾहिं कॾहिं नक में ख़ुश्की रत वहण जो सबबु बणिजी सघे थी। इन खां सवाइ ज़ुकाम, एलर्जी ऐं दवाऊं नक मां रत वहण जो सबबु बणिजी सघनि थियूं। जिगर जी बीमारी, गुर्दे जी बीमारी, घणो शराब वापराइणु अव्हां जे नक मां रत वहण जो सबबु बणिजी सघे थो। ब्लड प्रेशर में ओचितो तेज़ीअ सां वाधि थियण सबबु मथे में सूर ऐं साह खणण में ॾुखियाई थींदी आहे। ज़ुकाम, एलर्जी ऐं वरी वरी नक साफ़ करण सां बि नक जी लाइनिंग में साड़ो पैदा थी सघे थो, जंहिं जे नतीजे में नक मां रत वहणु लॻंदो आहे। जिस्म जी अंदरूनी हीटिंग या ॿाहिरीं सर्दी नक खे ख़ुश्क करे छॾे थी, जंहिं सबबु नक में ख़ुश्की थी वेंदी ऐं नक मां रत वहंदो। निंड कंदे वक़्तु ह्यूमिडिफायर जो इस्तेमालु ख़ुश्कीअ मां छुटकारो ॾियारे थो। कंहिं बि शइ खे नक में विझण सां रत वही सघे थो, छो त नक अंदरां नाज़ुक हूंदो आहे। रत जो ॼमणु नक मां रत वहाए सघे थो। इन लाइ अहिड़ी का बि दवा नकहरीअ जो सबबु बणिजी सघे थी। नकहरी खां बचण लाइ कुझु शयुनि खे नज़र में रखणु घुर्जे। फिज़ा में घिम दुरुस्त रखण लाइ घर में ह्यूमिडिफायर जो इस्तेमालु करियो। नक में घणी ख़ारिश करण खां पासो करियो। एस्प्रिन जो इस्तेमालु घटि खां घटि करियो। इन सां रत सन्हड़ी थी वेंदी आहे ऐं नकहरी अची सघे थी। जिन माण्हुनि खे नकहरी जी शिकायत हुजे, उहे स्प्रे या जेल इस्तेमालु करे नक जे अंदरें हिसे ते लॻाइनि। जेकॾहिं 10 खां 20 मिंटनि ताईं नक वहणु बंदि न थिए त डॉक्टर सां राबितो करणु घुर्जे।